बीठो अज इंतजार में आमवा इजो अचणो मुहम्मद जामवा। पर इए कोन ॿुधाईंदसां बाबा। बीठो अज हथ खदी झूमी मूंसां गॾिजी चवरा। बीठो अज इंतजार में आमवा इजो अचणो मुहम्मद जामवा। सिधी साईं करीम जी सारी आई तोड़े अयूब अंसारी। तुंहिंजी अज़मत खे मुंहिंजो सलाम वा। तुंहिंजी अज़मत अचे अग में मुंहिंजी ओ ताक में। अचे अग में मुंहिंजी ओ ताक में। माण्हू संभुरिया मदीने पाक में। इश्क वारनि कयो इंतज़ाम आ इजो अचणो मुहम्मद जाम आ। सिधी साईं करीम जी सारी आई तोड़े अयूब अंसारी। कुबा मस्जिद टुपियो जॾे काफ़िलो साईं हर को चवे मूं ॾे हलो। इश्क वारनि कयो इंतज़ाम आ इजो अचणो मुहम्मद जाम आ। सिधी साईं करीम जी सारी आई तोड़े अयूब अंसारी। मौबल फरमाए साहब के सभई पिया चवनि असांजे घर हलो। फरमाए कंहिं हिकिड़े जे घर वेंदुसि ॿिया वीचारा मलूल थींदा। अल्लाह जो फ़ैसिलो कराए त सभु चवंदासीं असां कहिड़ो ॾोह कयो तुंहिंजो मौला। पाण फरमाए अॼु मुंहिंजो मामिलो इहो आहे मां एतमाद थो कयां हिन ॾाचीअ ते। एतमाद थो कयां ॾाचीअ ते। अबा एतमाद वॾी शइ आहे। भले तुंहिंजो पुट हुजे मिट हुजे पीउ हुजे भाउ हुजे एतमाद न हूंदो त फ़ैसिलो छॾींदेसि। हाल ॿुधा मुस्तफ़ा करीम था चवनि था अॼु फ़ैसिलो कंदी ॾाची। अबा फ़ैसिलो कंहिं पढ़ियल लिखियल खां कराइबो आहे। कंहिंखां ॻाल्हायो कंहिं ॼाण वारे खां कराइबो आहे। फ़ैसिलो उन खां कराइबो आहे। मुंहिंजा हबीब तव्हां फ़ैसिलो ॾाची खां था करायो। फरमायो तव्हांखे कहिड़ी ख़बर जंहिं जानवर जी पुष्ट ते मुहम्मद जा कदम अची वञनि उन जो इल्मु काइनात जे जमी आलिमनि खां आला हूंदो। तूं त मुस्तफ़ा जे इल्म जी ॻाल्हि तो करी। अॼु मुस्तफ़ा जे ॾाचीअ जो इल्मु ग़ैब ॿुध। फरमाए जिथे ॾाची वेहे जिथे ॾाची वेहे चवे साईं सहाबन खे सॼियूं खोले ॾाचीअ जा ॾावण था छॾियूं। गोॾा खोले जिथे गुगदाम आ उते अचणो मुहम्मद मथे खणी च। गोॾा खोले जिथे गुगदाम आ उते अचणो मुहम्मद जाम आ। सिधी साईं करीम जी सारी आई तोड़े अयूब अंसारी। सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। हाणे जॾहिं ॾिठो त ॾाची फ़ैसिलो कंदी त के वरी घाव साओ खणी बीठा जेके ॾाची खे छो वणंदियूं माना असांजी ॻाल्हीअ में लड़े। को कीअं पियो चवे को कीअं पियो चवे को वरी अल्लाह खे पियो ॿाॾाए मोला ॾाचीअ जे दिलि में विझो मुंहिंजे घर अचे। संभारिन पिया सभई अल्लाह खे लड़ी ॾाची ॾिसे मन गाह खे। इएं शोक में थी वई शाम आ इजो अचड़ो मुहम्मद जाम आ। सिधी साईं करीम जी सारी आई तोड़े अयूब अंसारी। हदीस पाक में आयो त ॾाची सभु घिटियूं घुमियूं सभु घिटियूं घुमियूं घुमी घुमी ॾाची हिक सहन ते बीठी पाण वेठी। हाणे हबीब अल्लाह मुस्तफ़ा करीम न लथा। या तोखे ॻाल्हि ॿुधायां
एस ताईं त तुंहिंजी ॿुधल आहे, पर इहो लफ़्ज़ शायदि तूं न ॿुधो हुजे। हबीब न लथा, फरमायो हिन घर जो मालिक केरु आहे? अॻिते अचे अयूब अंसारी आयो, फरमायो तुंहिंजो घर आहे? हा साईं मुंहिंजो घर आहे। फरमायो तुंहिंजो घर आहे? साईं मुंहिंजो घर आहे। फरमायो तुंहिंजो घर आहे? उन्ज़ुर माज़ा तक़ूल। अयूब अंसारी पंहिंजे माफ़ी ज़मीर ते गौर कर, छा थो चई? तुंहिंजो घर। अखियुनि मां ॻोढ़ा वही आया, चए थो अशहदु अन्न मुहम्मदन रसूलुल्लाह। मूंखे साईं आख़िरी या निशानी तो में ॾिसणी हुई। दिलबर यसरब वारनि खे ख़बर आहे त घर में मां रहंदो आहियां, पर दिलबर यो मुंहिंजो घर न आहे। ही घर ओहो आहे जे तुबउल अव्वल हिमयरी अव्हां जे लाइ ठाहे रखियो हुयो। मां त केयर टेकर आहियां, मां त संभालींदड़ आहियां। पाण फरमायो मता यद रसल वारनि खे ख़बर हुजे त मां कंहिंजो मेहमान बणजी को थोरो थो खणा। फरमायो काइनात सॼी मूं मुहम्मद जे दस्तरखान ते मेहमान आहे, मां अल्लाह जी अता सां सभिनी जो मेज़बान आहियां। कंहिंजो थोरो कोन खयो आहे। फरमायो अॼु राज़ ॿियो बि खुले, सभु ॾिसनि पिया राज़ कहिड़ो थो खुले। फरमाए अयूब पंहिंजो नसब पढ़, पंहिंजो शजरे नसब ॿुधा। यानी अयूब साईं अंसारी पंहिंजो शजरे नसब पढ़ियो त यारी पुष्ट में उनजो ॾाढो उहो ई हो जेको 4000 उलमा जो रईसुल उलमा हुयो। सुभान, चओ सुभान अल्लाह। पोइ उन दिलबर जे मक़ाम खे तूं सब्जी सघंदे? हैं ज़ाहिर बि नखे कहिड़ी ख़बर, मुस्तफ़ा जो शान आला है। तॾहिं रब फरमाए वरफ़अना लक ज़िक्रक। मुस्तफ़ा अव्हां जे लाइ, अव्हां जे सदके, अव्हां जे शान खे मां अल्लाह बुलंद कयो आहे। बुलंद करण वारो ख़ुदा आहे, त पोइ कंहिंजी ताक़त न आहे जो घटाए या वधाए। असां त एतिरो सम्झो आहे जेतिरी असांजी हैसियत आहे। वन जिन खे जेको मक़ाम मिलियो उहो मुस्तफ़ा जी एतिरी मरफ़त हासिल करे वियो। तॾहिं अल्लाह वारनि चयो बदज़ ख़ुदा बुज़ुर्ग तुई किस्सा मुख़्तसर। अल्लाह खां पोइ मुस्तफ़ा को इज़्ज़त जे लाइक़ आहे त तुंहिंजी ज़ात आहे, बाक़ी सभु है। इहा है मुंहिंजे महबूब जो कमाल। अल्लाह असांखे शल हक़ीक़त ऐं हाल नसीब फरमाए। मुसअब बिन उमैर जो वाक़ियो से इहो कॾहिं ॿिए थकिजी पियो आहियां मां। इहा बि हक़ीक़त, इहा बि मदीने वारे जी महिरबानी। जॾहिं महिल आयो हुउसि त मुंहिंजी तबियत सख़्तु ख़राबु हुई। बसि जेका तौफ़ीक़ मिली आहे अल्लाह से मूंखे तो। ऐं मां ॾिसी आयुसि देगियूं विल ते पयूं, भई थधियूं थी वेंदियूं। पोइ नात ख़ान वरी पोइ ॿिया तव्हांखे चवंदा त बाबा तव्हां मामिलो सुठा कोन कयो। बसि मुर्शिदनि जो पैगाम तव्हांखे मिलियो। अल्लाह वरनि जो पैगाम इहो आहे, इन मुहम्मदी रस्ते खे न छॾियो। इश्क वारे रस्ते ते हूंदो त बेड़ा पार थी वेंदा। जंहिं वाक़िए लाइ हिननि चयो आहे उहो केस्ट में किथे हूंदो तव्हां ॿुधजो। पोइ जॾहिं का घणी सिक लॻेव त घुराइजो, वरी ॿुधाईंदो साहब। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।